रोशन के शहर कराची में 5 ॾींहनि वारो सूफ़ी म्यूज़िक मेलो मोहब्बतुनि जा न्यापा खणी ऐं अमन जा पैगाम छॾे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सकाफ़तकार सिंध ऐं लाहौर जे रफ़ी पीर थिएटर पारां कराची जे तारीख़ी माग 12 दरिए में इंटरनेशनल सूफ़ी म्यूज़िक मेले जे आख़िरी ॾींहं ते सुरा फ़क़ीर ऐं साथियुनि राग जी राणी आबदा परवीन सूफ़ियाणा ऐं आरफ़ाना कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने। अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने। टे मई खां 7 मई ताईं जारी रहंदड़ सूफ़ी म्यूज़िक मेले में मुल्क जे चइनी सूबनि खां सवाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां कई आयल फ़नकारनि हिसो वरितो। इन्हनि फ़नकारनि में मोराको, अज़रबैजान, आर्मीनिया, ईरान, अफ़गानिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जा फ़नकार शामिल हुआ। इंटरनेशनल सूफ़ी म्यूज़िक मेले जे आख़िरी ॾींहं ते सिंध जे सकाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर रऊफ़ सिद्दीक़ीअ सभिनी आयल फ़नकारनि जा थोरा मञिया ऐं वज़ीर आला सिंध डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जो पैगाम पढ़ी खेनि ॿुधायो। कोई कौम कोई माशरा अपनी बुनियाद उसकी फ़िलासफ़ी होती है और उसका रिफ्लेक्शन नज़र आना चाहिए। पीर रफ़ी थिएटर ने फैज़ान पीरज़ादा, उस्मान पीरज़ादा और समीना पीरज़ादा का ये एक बेहतरीन थिएटर जिसने पाकिस्तान की और उम्मत की एक रिच फ़िलासफ़ी को इंतहाई हसीन अंदाज से पेश किया। ये 200 साल पहले और 300 साल पहले की बात है। उस ज़माने में ये कोशिशें हुआ करती थीं कि इस्लामी फ़िलासफ़ी को प्रमोट करने के लिए, पहुँचाने के लिए जो तरीके इस्तेमाल किए जा रहे थे। और आज इसकी बहुत ज़रूरत है जब दुनिया इनलाइटेंड मॉडरेट बनने की कोशिश कर रही है या हमारे पास कोई आंसर नहीं होता किसी भी इशू को देने का, तो बेहतर यह है कि हम उसको उस तरीके से पेश करें जिस तरीके से उनकी समझ में आ जाए। मेले में शिरकत कंदड़ सुरंदे नवाज़ मोहम्मद हसन फ़क़ीर सुरंदाईअ KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां सुरंदे में खोड़ सारा सुर ॻाईंदा आहियूं पर सुरंदे जो असुलु सुर सोरठ ते ई ॿधल आहे। साईं हर सुर ॻाईंदा आहियूं हिन ते जेको फनकार पंहिंजे वात से कढंदो आहे उहो हिन मंझां कढी ॾेखारींदा आहियूं। पर वधीक न जेको कल्चर में असांजो जेको आहे सो सोरठ आहे। सोरठ जे नाले से मशहूरु आहियूं। सुरंदो जेको असांजो सोरठ जे नाले मशहूरु आहे ख़ानदानी तौर छो इहे साज़ ई सोरठ ते रथियल आहे। सुरंदो इन नाले सोरठ ते। मैं जब रक्स करती हूँ तो मैं खो जाती हूँ, मुझे कोई नज़र नहीं आता ऑडियंस में। और ये फ़न बहुत कदीमी फ़न है और उसको पाकिस्तान में ज़िंदा रखने की कोशिश कर रही है। इंटरनेशनल सूफ़ी म्यूज़िक मेलो मुनक़िद कंदड़ रफ़ी पीर थिएटर जी ऑर्गेनाइज़र मशहूर आर्टिस्ट समीना पीरज़ादा KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सूफ़ी म्यूज़िक मेलो मुनक़िद करण जी खेसि अरसे खां ख़्वाहिश हुई जेका पूरी थी आहे। मुझे अच्छा लग रहा था कि मैंने लाहौर में देखा, मैंने कहा मेरे शहर में क्यों ना हो। तो मुझे बहुत खुशी है कि अल्लाह ने हमें इस काबिल बनाया कि हमें इतना बड़ा ये प्रोजेक्ट कर सकें अपने शहर में और आप लोग सब आए, इससे बड़ी और क्या बात। हर वक्त के, हर आने वाले वक्त के लिए, हर मौजूदा वक्त के लिए जो अमन का पैगाम है, जो मोहब्बत का पैगाम है, उसको सूफ़ियों ने फैलाया। ये आज वक्त जो है, इस वक्त में सूफ़ियों का काम आगे बढ़ाना, उनकी ट्रांसलेशंस करना, उनको लेके आगे जाना, ये बहुत ज़रूरी है। मैं समझती हूँ इस वक्त बिल्कुल सही वक्त है कि ऐसे फेस्टिवल जहाँ जहाँ हों वहाँ पाकिस्तानियों को पहुँचना चाहिए, आप सबको पहुँचना चाहिए। सूफ़ियाने म्यूज़िक मेले में शिरकत कंदड़ राग जी राणी आबदा परवीन KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हूअ जॾहिं राग ॻाईंदी आहे त हूअ महसूसु कंदी आहे त ॼण हूअ रब जे हुज़ूर में पेश थी रही आहे ऐं जॾहिं हूअ सूफ़ियानो राग ॻाईंदी आहे तॾहिं खेसि महसूसु थींदो आहे त संदसि रूह कंहिं अजीब रंग में रंगिजी वियो आहे। असां त जंहिं ख़िते सां तालुक़ु रखूं था उहो सिंध जेको आहे
सो एॾो त तसवुफ़ में ऐं सूफ़ीज़म में रिच आहे जो हर स्टेज खे जेको आहे सो ही सुहिणो कलाम जेको आहे पंहिंजी दरगाह बणाए छॾे थो ऐं हर इंसान हर माण्हू जेको आहे सो हिकिड़ो दरगाह जी सूरत रखे थो। ऐं असां वटि सॼी दुनिया में जेको आहे सो सिंध में सूफ़ी म्यूज़िक जेको आहे सो आहे सिंध में सूफ़ी म्यूज़िक, सूफ़ी रिदम, सूफ़ी कलाम ऐं सूफ़ी कलाम जो जेको हिकिड़ो वजद जी कैफ़ियत जो जेको मुज़ाहिरो आहे या उन जी कैफ़ियत आहे उहा सिर्फ़ु सिंध में आहे। ॿिए हंधि जेको आहे सो जीअं हज़रत अमीर ख़ुसरो रहमतुल्लाह अलैह जिन जीअं पंहिंजी कवाली ईजाद कई त उन में मिले थो, पर ही अहिड़ो हिकिड़ो रंग आहे सिंध जो ख़ासि तौर ते सॼी दुनिया में। मां सम्झां थी त इहो तमामु वॾी अल्लाह जी देन आहे, पंजतन पाक जी देन आहे जेका माण्हू खे पंहिंजे अंदरि कलाम ऐं ॿुधण वारे में कोई फ़र्क़ु नथो रहे। कैमरामैन RD समेजो सां गॾु मुमताज़ शर, KTN न्यूज़ कराची। ओ लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल ओ सिंधड़ी दा ओ सेवण दा सगी शाबाश।